अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी खानवाण शहरी ताद पारां ताजिर बिरादरी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। तक़रीब में 100 दुकानदारनि जी शिरकत। शहरी ताद खानवाण सां बांह ॿेली थी शहर जे मसइलनि ऐं भलाईअ लाइ गॾिजी कोशिशूं करण ऐं मुकमल सहकार करण जी यकीन दहानी कराई वई। समाजी सोच रखंदड़ काफ़ी दुकानदार मेंबरशिप फार्म भराए रज़ाकाराना तौर शहरी ताद खानवाण में शमूलियत इख्तियार कई। तकरीब में एज़ाज़ी मेहमान चेयरमैन गुलाम कबरिया कुंदर, मज़हर अली कलहोड़ो, हाकुम कुंदर, वापारी माशूक अली कुंदर, माजिद अज़ीम कुंदर, दुकानदार सेठ मुमताज़ अली थेबो, तालिब हुसैन सहतो, गुलाम असगर, मीमुन अमजद अली थेबो, सिराजुद्दीन कुंदर, रऊफ़ अहमद मल्ला समेत 100 दुकानदारनि जी भरपूर शिरकत। शहरी ताद पारां आयल महिमाननि ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते शहरी ताद जे अॻुवाणनि सदर सैयद आशिक अली शाह, वकार कुंदर, गुलाम नबी सोलंगी, अब्दुल हफ़ीज़ सहतो आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त शहरी ताद खानवाण हिकु समाजी जज़्बे सां शहरी ख़िदमत लाइ जोड़ियो वियो आहे। हिन मोहबती मेड़ में तव्हां दोस्तनि जी साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।